नमस्कार दोस्तों, मां चांदनी नेबनाणी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी फास्टेस्ट न्यूज़। अचो त नज़र कयूं अॼु जी ख़बरुनि ते। गुजरात में शरीर खे ॿारींदड़ गर्मीअ जी थी शुरूआत। गुजरात में उन्हारे जी शुरूआत में ही आकाश मां भाए वरसाईंदड़ गर्मीअ जी शुरूआत थी आहे। पोरबंदर शहर 42.8 डिग्री गर्मीअ सां गुजरात मां सभ खां वधीक गरम शहर रहियो हुओ। गर्मी वधण ते गुजरात जे 4 शहरनि में थियो रेड अलर्ट। मौसम जी शुरूआत में ही वधीक गर्मी पवण ते अञा भी गर्मी वधण जी संभावना ते गुजरात जे अहमदाबाद, वडोदरा, राजकोट ऐं सूरत में रेड अलर्ट ज़ाहिर कयो वियो आहे। राजकोट में मज़ूरी करे रहियल 25 ॿारनि जो थियो छुटकारो। राजकोट में पश्चिम बंगाल खां 25 ॿारनि खे आणे करे कारी मज़ूरी कराइण जी ॼाण ते समाज कल्याण ऐं पुलिस पारां रेस्क्यू करे ॿारनि खे बचाए करे जवाबदारनि जे साम्हूं कानूनी कार्यवाही कई वई आहे। नसवाड़ीअ जे जंगल में लगी भयानक बाहि। गुजरात में गर्मी वधण सां बाहि लॻण जूं वारदातूं पिणु वधियूं आहिनि। नसवाड़ीअ जे जंगल में भयानक बाहि लॻण ते जंगली जानवरनि में दहशत फैलिजी वई हुई। महसाणा पासे रोड एक्सीडेंट में नींगरीअ जी थी मौत। महसाणा पासे रिक्शा खे ट्रैक्टर जी टक्कर लॻण ते रिक्शा में वेठल 3 सालनि जी नींगरीअ जी मौके ते ही मौत थी हुई ऐं हुन जा माता पिता घायल थिया हुआ। महसाणा जी खानगी स्कूलनि फी जे मुद्दे कई एफिडेविट। खानगी स्कूलनि जी फी मुद्दे कोर्ट में केस हली रहियो आहे। तॾहिं महसाणा ज़िले जी खानगी स्कूलनि खां प्रशासन पारां फी जे बारे में एफिडेविट कराइण में आई आहे।
મહેસાણા में ब्रह्म समाजन जे આગેવાનન તે ચાકુઓ सा હુમલો। મહેસાણા में ब्रह्म समाज जा आगेवान पीयूष जी कार रस्ते में अटकाए करे हुन ते चाकूअ जा 3 वार करे हुमलो करे ज़ख्मी करे वञण ते पुलिस पारां तहकीकात शुरू कई वई आहे। सूरत जी हीरा लूट में वधीक 6 लुटेरा गिरफ्तार। सूरत में थियल 20 लखन जी हीरा लूट जी वारदात सूरत पुलिस डिटेक्ट करे 2 ॼणनि खे गिरफ्तार करण खां पोइ हुन जी जांच में मिलियल ॼाण ते पुलिस वधीक 6 लुटेरनि खे गिरफ्तार कयो आहे। અઠારના રોજ કતારગાંવ પોલીસ સ્ટેશન વિસ્તારમાં એક હીરા લૂંટનો બનાવ બનેલ હતો જે ગણતરીના કલાકમાં ક્રાઇમ બ્રાન્ચની ટીમ દ્વારા ઉકેલ લાવવામાં લીધો હતો અને તેમાં 2 આરોપીની તાત્કાલિક ધરપકડ થઈ હતી। તે બનાવમાં જે પણ સંડોવાયેલ હતા તેમની તપાસ દરમિયાન અમારી ટીમ यूपीना मुजफ्फरनगर मेरठ जिल्लाओं में कोशिश करी रही हती अने आ बनावमां जे पण लोकोनी संडोवनी हती ते आरोपीओनी धरपकड़ करवामां आवी छे। 6 आरोपी अमे अत्यारे धरपकड़ कर्या छे। गुजरात विधानसभा इमारत जो पीओपी किरण ते थी डुकडोर। गुजरात विधानसभा इमारत जो हाणे ही 1.25 करोड़ खर्च करे रिनोवेशन कयो हूंदे पिण अज छत मां पीओपी ऐं लादियूं किरण ते माण्हुनि में डुकडोर मची वई हुई। फी मुद्दे सरकार जे पलटवार ते पेरेंट्स में आहे गुस्सो। गुजरात में स्कूल फी मुद्दे राज्य सरकार पारां पंहिंजो रुख बदिलींदे शागिर्दनि जे पेरेंट्स में सरकार जी नीतीअ जे साम्हूं गुस्सो ॾिसण में अची रहियो आहे। જે રીતના વાત કરવામાં આવે તો ગુજરાતના શિક્ષણની તો ગુજરાતનું શિક્ષણ દિવસે ને દિવસે કથળતું જાય છે। આ 5મા ક્રમેથી 18મા ક્રમે આજે ગુજરાતનું શિક્ષણમાં આપણે ધકેલાઈ ગયા છતાં આ રાજ્યના જવાબદાર મંત્રીઓ ભૂપેન્દ્રસિંહની વાત કરીએ તો હમણાં 2 દિવસ પહેલાં એણે નિવેદન આપ્યું કે શાળા સંચાલકોને કીધું કે ભાઈ તમારે વાલીઓએ ફી ભરી દેવાની છે, એ માગે એવી ફેરવી દેવાની। આવી રીતના જે એક જવાબદાર વ્યક્તિ આવી રીતના વાત કરે અને આજે પાછું ફેરવી તેડ્યું છે કે મેં તો ખાલી કોર્ટના નિવેદનને આધારે ટાંકીને વાત કરી હતી। તો તમે શું 2 મોઢાની વાતો કરી રહ્યા છો? એક બાજુ વાલીઓ હેરાન છે, પરેશાન છે, વિદ્યાર્થીઓ હેરાન પરેશાન છે અને આ કાયદો અને જે ફી નિર્ધારણ કાયદાની વાત કરીએ તો એમાં ધજિયા ઉડાડવામાં આવે છે। गुजरात में 2 ॾींहं रहंदी अतिशय गर्मी। मार्च महीने जे आखिर में गर्मीअ पंहिंजो असली मिजाज ॾेखारियो आहे। तॾहिं 2 ॾींहनि में राज्य में असह्य गर्मी पवण जी हवामान विभाग पारां चेतावनी ॾिनी वई आहे।
गोंडल ऐं जेतपुर जे हवामान में आयो बदलाव। गुजरात में एक पासे गर्मी वधी रही आहे, बे पासे राजकोट जिले जे गोंडल ऐं जेतपुर में वातावरण में बदलाव अचण ते आकाश में बादल छायल रहा हुआ। दीव में आरटीओ ऐं पुलिस पारां थी सख्त कार्यवाही। केंद्रीय शासित दीव में वधी रहियल ट्रैफिक जी समस्या जे निराकरण लाइ ट्रैफिक पुलिस ऐं आरटीओ पारां सख्त कार्यवाही शुरू करण ते वाहन हलाईंदड़नि में फफड़ाट मची वियो आहे। अमरेली में पानी जी तंगी ते प्रजा आहे परेशान। अमरेली जिले के केतरन ही गोठन में पानी जी अव्यवस्था जे करे मानू पानी बिना ॾाढा परेशान थी रहा आहिनि। भावनगर जे कब्रिस्तान रोड ते ट्रैफिक पुलिस जी कार्यवाही। भावनगर जे नवापारा में नए थियल रोड ते पार्क करे ट्रैफिक जाम कंदड़ वाहनन जे सामूं ट्रैफिक पुलिस सख्तीअ सां कम करे 21 वाहन डिटेन कया हुआ। नडियाद में थियो गर्भ संस्कार सेमिनार। नडियाद जे संतराम मंदिर हॉल में जिला आरोग्य विभाग पारा प्रेग्नेंट औरतुनि लाइ गर्भ संस्कार सेमिनार रखियो वियो हुओ। गुनाखोरी के रोकण लाइ पुलिस जी। भावनगर जे सीहोर में वधी रहियल गुनाखोरीअ के रोकण लाइ पुलिस पारां मार्केट में पंधु निकिरी करे फ्लैग मार्च करण में आई हुई।
अहमदाबाद जे कर्नावती क्लब जे पासे बस में लगी भाई। अहमदाबाद जे SG हाईवे ते कर्नावती क्लब पासे एयरपोर्ट रूट जी BRTS बस में बाहि लॻण ते बस सड़ी करे रख थी वई हुई। राजस्थान में तीरथदास नेबनाणीअ जो थियो सन्मान। राजस्थान जे उदयपुर जा वतनी तीरथदास नेबनाणीअ पारां सिंधी भाषा विकास लाइ कयल सेवाउनि जे एवज़ में राजस्थान सिंधी अकादमीअ पारां हुननि जो सन्मान करण में आयो हुओ। तीरथदास नेबनानी साहिब जेके ये नाला मां वठां थी उन्हनि खे 5100 शॉल स्मृति चिन्ह ऐं प्रशस्ति पत्र तो ॾिनो वञे। सिंधी भाषा स्वर्ण जयंती सम्मान तीरथदास नेबनानी सिंधी भाषा स्वर्ण जयंती सम्मान सिंधियत जे विकास में योगदान ॾियण लाइ ख़ासि उदयपुर मां शिरकत करे रहिया आहिनि हिन कार्यक्रम में ऐं इन सां गॾु ई जेका लेडी मंच संचालन कंदी आहे उन जो नालो बाय समझी विया हूंदा। गुजरात जे 3 धारासभ्यनि जे सस्पेंशन में थियो फेरफार। गुजरात विधानसभा में कांग्रेस जे 3 धारासभ्य जो सस्पेंशन घटाए करे सत्र समाप्तीअ ताईं कयो वियो आहे ऐं कांग्रेस पिण अध्यक्ष जे साम्हूं जी अविश्वास दरख़्वास्त वापसि छिके वरिती आहे। कच्छ में फॉरेस्ट विभाग जे गुदामन में लगी भाई। कच्छ में माताना मड़ पासे आयल फॉरेस्ट विभाग जे गुदाम में भयानक भाई लगण ते गुदाम में रहियल लखे रुपयनि जो सुको घाह सड़ी करे रख थी वियो हुओ।
गांधीधाम पासे गुदाममांथी लखन रुपयनि जी चोरी। गांधीधाम जे मीठी रोहर में आयल हिकु गुदाम जा छपरा तोड़े करे चोर लखे रुपयनि जो कॉपर जो वायर चोरी करे वञण ते पुलिस पारां तहक़ीक़ात शुरू कई वई आहे। मोरबी पासे 2 ट्रक भटकण ते हिक जी थी मौत। मोरबीअ जे टंकारा रोड ते 2 ट्रक भटकाइण ते कच्छ जे रतनाल में रहंदड़ ट्रक जे ड्राइवर जी मौके ते ही मौत थियण ते ॻोठ में गमगीनी छाइजी वई हुई। कच्छ में हिट एंड रन में नींगरीअ जी थी मौत। कच्छ जे भुज बचाव हाईवे ते लाखोद ॻोठ पासे 12 सालनि जी नींगरीअ खे हिकु कार टक्कर हणी भॼी वञण ते नींगरीअ जी मौके ते ही मौत थी हुई। मांडवी में नींगरीअ ते विधर्मी ही कयो बलात्कार। कच्छ जे मांडवीअ में नागल फर्जी हिकु 17 सालनि जी नींगरीअ खे विधर्मी जुआन हत्या करण जी धमकी ॾेई करे बलात्कार करण ते पुलिस पारां तहक़ीक़ात करण में आई आहे। ये हुयूं अॼु जूं ख़बरूं। मां चांदनी नेवदाणी तव्हां सां विदा थी वठां। वरी मिलंदासीं सुभाणे। ॾिसंदा रहो सिंधी टीवी। जय झूलेलाल।